सर पे जानो सुनो, जल्द तौबा करो मेरी मानो सुनो, कि जगा दिल लगाने की दुनिया नहीं है, ये इबरत की जा है, तमाशा नहीं है। एक दिन मौत आकर रहेगी जरूर, मुजरिमों सुन लो इसको समझना न दूर, बाद मुर्दन न पाओगे। पाकिस्तान समेत समूरी दुनिया में 15 शबान जी भलारी रात इंतहाई अदब ऐं एहतराम सां मल्हाई वई। इन मौक़े ते मस्जिदनि ऐं घरनि खे रोशन करे ॾोहनि जी बख़्शिश लाइ ख़ासि इबादत कई वई। सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि कराची जे अमुन अमान वारे सूरत हाल बाबति आला सतही इजलास। कराची में हर सूरत में अमुन बहाल करण ऐं कच्छन ऐं पीपुल्स अमुन कमेटी जो तकरार निबेरण जूं हिदायतूं। सदर चयो आहे त ॾोहारी सरगर्मियूं रोकण लाइ समूरा इदारा हरकत में अचनि। सूबाई घरू वज़ीर मंज़ूर वसाण चयो आहे त प्यार सां या एक्शन सां कराची में हुकूमत जी रिट बहाल कई वेंदी। फ्रॉड केस में गिरफ़्तार नून लीग जे MNA अंजुम अकील खे अॼु अदालत में पेश कयो वेंदो। नवाज़ लीग पारां जोड़ियल कमेटी रिपोर्ट नवाज़ शरीफ़ खे पेश कंदी। मटियारी वेझो मामूली ॻाल्हि तां जवाबदार हथां पंहिंजी भेण क़तल। कोटड़ी में 3 ॿारनि जी माउ पाण खे बाहि ॾेई आपघात करे छॾियो। शाम जे गादीअ वारे हंधि दमिश्क में सिक्योरिटी फोर्सिस ऐं मुज़ाहिरीन विच में चक्रियूं 30 ॼणा मारिजी विया। मिस्र जो अॻूणो सदर हुस्नी मुबारक कोमा में हलियो वियो। जापान अमेरिका खे वुमेन्स वर्ल्ड कप फुटबॉल जे फाइनल में शिकस्त ॾेई वर्ल्ड कप पंहिंजे नाम करे वरितो।